दोस्तों सभिनी खां पहिरीं असां महाराष्ट्र जे कोल्हापुर में स्थित करवीर शक्तिपीठ जे बारे में तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, जिते माता जो त्रिनेत्र किरियो हो। हिते जी शक्ति महिषासुर मर्दनी तथा भैरव क्रोध शीश आहे। हिते महालक्ष्मी जो निज निवास मञियो वेंदो आहे। किरीट कात्यायनी शक्तिपीठ पश्चिम बंगाल जी हुगली नदी जे तट ते लाल बाग कोट ते स्थित आहे ही किरीट शक्तिपीठ, जिते सती माता जो किरीट यानी कि शिरा भूषण यानी कि मुकुट किरियो हो। हिते जी शक्ति आहे विमला यानी कि इन्हनि खे भुवनेश्वरी भी चवंदा आहिनि तथा भैरव संवर्त आहिनि। कात्यायनी शक्तिपीठ जेको वृंदावन मथुरा जे भूतेश्वर में स्थित आहे। कात्यायनी वृंदावन शक्तिपीठ जिते सती माता जो केश पाश किरियो हो। हिते जी शक्ति देवी कात्यायनी आहे। विशालाक्षी शक्तिपीठ उत्तर प्रदेश वाराणसी जे मीर घाट ते स्थित आहे। ही शक्तिपीठ जिते माता सती जे दाहिने कन जो मणि किरियो हो। हिते जी शक्ति विशालाक्षी तथा भैरव काल भैरव आहिनि। श्री पर्वत शक्तिपीठ हिन शक्तिपीठ के जे बारे में घणेई माण्हुनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हायो आहे। कुछ विद्वान मञनि था कि हिन शक्तिपीठ जो मूल स्थल लद्दाख आहे, जॾहिं कुछ मञनि था कि ही असम जे सिलहट में स्थित आहे, जिते माता सती जो दक्षिण तल्प यानी कि कनपट्टी किरी हुई। हिते जी शक्ति श्री सुंदरी आहे ऐं भैरव सुंदरानंद आहिनि। गोदावरी तट शक्तिपीठ आंध्र प्रदेश जे कब्बूर में गोदावरी तट ते ही स्थित आहे, जिते माता जो वाम गंड यानी कि लेफ्ट साइड जो कपोल किरियो हो। हिते जी शक्ति विश्वेश्वरी या रुक्मणी चवाई वेंदी आहे ऐं भैरव दंड पाणी आहिनि। सतो शक्तिपीठ आहे शुचिंद्रम शक्तिपीठ तमिलनाडु कन्याकुमारी जे त्रिसागर संगम स्थल ते ही स्थित आहे। हिते सती माता जो मथे जो दंड किरियो हो। हिते जी शक्ति नारायणी तथा भैरव संहार या संकुर आहे। पंच सागर शक्तिपीठ हिन शक्तिपीठ जो को निश्चित स्थान ज्ञात कान्हे, पर हिते माता जा हेठ जा दंद किरिया हुआ। हिते जी शक्ति वाराही आहे तथा भैरव महारुद्र आहिनि। ज्वालामुखी शक्तिपीठ ही हिमाचल प्रदेश जे कांगड़ा में स्थित आहे, जिते माता सती जी जिह्वा यानी कि जीभ किरी हुई। हिते जी शक्ति सिद्धदा आहे ऐं भैरव आहिनि उन्मत्त। भैरव पर्वत शक्तिपीठ हिन शक्तिपीठ जे बारे में भी विद्वाननि जा अलॻि अलॻि मत आहिनि। कुछ चवनि था कि गुजरात जे गिरनार जे निकट भैरव पर्वत ते आहे, तो कुछ मञनि था कि मध्य प्रदेश जे उज्जैन जे निकट शिप्रा नदी तट ते ठहियल आहे, जिते माता जो मथे जो होंठ किरियो हो। हिते जी शक्ति अवंती तथा भैरव लंब कर्ण आहिनि। अट्टहास शक्तिपीठ ही पश्चिम बंगाल जे लाभपुर में स्थित आहे, जिते माता जो हेठ जो होंठ किरियो हो। हिते जी शक्ति पफुल्लरा तथा भैरव विश्वेश आहिनि। जन स्थान शक्तिपीठ महाराष्ट्र नासिक जे पंचवटी में स्थित आहे। जन स्थान शक्तिपीठ जिते माता जी ठुड्डी किरी हुई। हिते जी शक्ति आहे भ्रामरी तथा भैरव विक्रताक्ष आहिनि। कश्मीर शक्तिपीठ जी हाँ, ही आहे जम्मू कश्मीर जे अमरनाथ में स्थित ही शक्तिपीठ जिते माता जो कंठ किरियो हो। हिते जी शक्ति महामाया आहे तथा भैरव त्रिसंधेश्वर आहिनि।